हैदराबाद में मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुनि तरफ़ां फातिमा फाड़ो जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। JWC जे सॾ ते मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुनि तरफ़ां फातिमा फाड़ो जे क़त्ल ख़िलाफ़ ज़ुल्फ़िकार ख़ासकेली, शौकत नूनारी, ज़फ़र हकड़ो, नसीर मिर्ज़ा, डॉक्टर नियाज़ कालानी, हुसैन मुसरत, समर हैदर जतोई, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी ऐं ॿियनि जी अॻवानी में ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। सरापा एहतजाज पढ़ल JWC जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फातिमा फाड़ो केस में सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण जी हू मज़म्मत कनि था। खैरपुर पुलिस खे घुर्जे त सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अदालत में पेश करे। हिन चयो त अॼोके समाज में असांजो मुआशिरो पीरनि जहिड़े रीतनि रस्मनि खे रद्द करे थो। पीराणी हवेली में मासूम फातिमा मथां ज़ुल्मनि जा पहाड़ किराया विया। हिन चयो त फातिमा केस में नामज़द जवाबदारनि खे मुंतकी अंजाम ताईं पहुचायो वञे त जीअं असांजे मुआशिरे में वधीक नियाणियुनि जी इज़त मजरूह न थी सघे। हिन चयो त केस में गिरफ़्तार कयल असद शाह खे शाही प्रोटोकॉल फ्राहम कयो पियो वञे। हिना शाही संदसि वालिद खे ज़मीन खाए वई या आसमान गी वियो आहे जो हिननि खे गिरफ़्तार न कयो पियो वञे।